इन्हनि खे ॾंड माफ़ कर। सरदार साहब अला साईं मूंखे सब कुछ ॾिनो। मूंखे न पैसनि जी परवाह आहे ऐं न ज़रूरत। पर छा? पर मां ॾंड त ज़रूर वठंदुसि, छो त इहो फ़ैसिलो थियल आहे। हिनजो मतिलबु त अवां असांजी दरख़्वास्त खे रद्द था कयो। ठीकु आहे दरिया ख़ान, ठीकु आहे, तोखे ॾंड जा पैसा मिली वेंदा। सरदार साहब तव्हां नाराज़ न थियो, भला मूंखे पैसा न खपनि, पर मूंखे पंहिंजे पुट बहादुर ख़ान जे लाइ ससुई जो संगु त वठी ॾियो न। ज़बान संभाले ॻाल्हाए दरिया ख़ान। तुंहिंजी ज़बान ककड़े खां छिके न कढाए। खबरदार, तूं असांजे नंगनि जो नालो वरितो अथई हाशिम। बंद कर पंहिंजी इहा ज़बान। असां वॾा पाण में ॻाल्हायूं पिया न। तोखे विच में ॻाल्हाइण जी का बि ज़रूरत न आहे। दुश्मनीअ खे ख़तम करण जे लाइ हाशिम माइटियूं बि कबियूं आहिनि। इहा का नई ॻाल्हि न आहे। हलिया, तूं छा थो चई? सरदार साईं, मां छा चवां? तव्हां वॾा आहियो, तव्हांजे साम्हूं पुछण जी मूं में जुरत न आहे, पर न्याणी एवज़े मुथारियां इहो मूंखां। सरदार साईं, हे लोमड़ अथई, लोमड़, चालाक लोमड़। हिननि खे संग चटीअ में कीअं ॾियूं? अड़े पोइ किथां आणी तो 30 लख रुपया? हाँ, बजाए जे राज भाग में पिनो हलांद में परणाए ॾियो दरिया ख़ान जे पुट खे छोकिरी। तव्हां शादीअ जूं तयारियूं कयो दरिया ख़ान। छोकिरी जहिड़ी पले जी थी आहे तहिड़ी मुंहिंजी बि थी आहे। मां न्याणियुनि मार न मसइले जो हल कढियो आहे पलिया। ख़ुदा बहितर कंदो। सरदार शाह ज़माना, हाणे असांखे इजाज़त ॾियो। ठीकु आहे, तव्हांखे इजाज़त। पलिया ख़ान, सरदार साहब असांखे इजाज़त ॾियो। तूं वाणी असांखे इजाज़त ॾियो। पलिया, जवान न्याणीअ जो ॿार बि हल्को थी वई। भला ज़िद मूं वरंदो छा? माण्हू माराईंदो, खून ख़राबो कंदो? न सरदार, सुख ऐं अमन जे लाइ ज़हर जो ढुक पीअणो पवंदो। त पोइ इहा ॻाल्हि पंहिंजे भाउ ऐं पुट खे बि सम्झाए छॾ जेका मूंखे थो चई। साहो सतको कई रेसियाणी, अॼु मूंखे कीअं घुरायो अथई? ॻाल्हि तूं ॿुध, तूं आहीं किथे? सॼो ॾींहुं घर में नज़र ई कोन थो अचे। अॼुकल्ह मां बिज़ी आहियां। बिज़ी? ॿुधाए त कहिड़नि कमनि में मसरूफ़ आहीं? बहादुर ख़ान जी शादी आहे न, सो अॼुकल्ह मां डांस जी पॉलिटिक्स पई कयां।
मां भी ॾिसां पई सफ़ा कतरीना कैफ लॻो पियो हुयो। ऐं अला रे सियाणी नज़र न हजे। भला गुलाबी ॻाल्हि त ॿुध, मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदे? हुकुम करे सियाणी, मां त तव्हांजो नौकर आहियां। पर ॿुध, कमु जेको आहे न राज़ वारो आहे, कंहिंखे ख़बर न पवे। न न, कंहिंखे ख़बर कोन पवंदी। पक? सफ़ा पक। त पोइ कन ओर थी कर, तोखे ॿुधायां थी। समझी वे मुंहिंजी ॻाल्हि खे? समझी वियसि, बिल्कुलु समझी वियसि। पर रे सियाणी, इन कमु करण खां पहिरीं तव्हांखे मुंहिंजो बि हिकिड़ो कमु करणो पवंदो। गुलाबी ॾिस, ब्लैकमेलिंग न कर, ॿुधाए कहिड़ो कमु अथई? त पोइ रोज़ मुंहिंजी डांस ॾिसणी पवंदी। डांस? हा बिल्कुलु, रोज़ तुंहिंजी डांस हाज़िर, छो न ॾिसंदसि। त पोइ सम्झ त तुंहिंजो कमु थी वियो। मुंहिंजो कमु थी वियो? वाह मौला, का ॻाल्हि कान्हे, हिन डांस खे बि बर्दाश्त कंदसि, कमु त थी न। सरदार साईं, असां पंहिंजी माल मिल्कियत विकिणंदासीं, सॼे राज्य में फ़कीर थी पिनंदासीं, यार दोस्तनि ॾे वेंदासीं, मिट माइटनि ॾे वेंदासीं, 20 लख भरे ॾींदासीं, पर असां ससीअ जो संग कोन ॾींदासीं। हाशिम, जोश खां न होश खां कम वठ। ॾिस, मां ससीअ जो दुश्मन न आहियां ससीअ जो दुश्मन। मूं जेको फ़ैसिलो कयो आहे उनमें अवां जी भलाई आहे, अवां जी। गुस्ताखीअ जी माफ़ी सरदार साईं। जेकॾहिं दुश्मन खे भाइटीअ जो संग ॾिनमि न, त माण्हू मूंखे ताना ॾेई मारे विझंदा। बाबल साईं, पोइ इन में असांजी कहिड़ी भलाई आहे? हाशिम, मूंखे अफ़सोस था तो चवणो पए, तुंहिंजी भाइटी ससुई केतिरा ई ॾींहं बहादुर जे क़ैद में रही, पंहिंजे राज मां ससीअ सां केरु वठंदो? इन करे बहितर इहो आहे त ससुई इज़त सां रुख़सत थी वञे। सरदार साईं, न इहो फ़ैसिलो ससी खे क़बूल आहे, न ई वरी असां दिलि सां क़बूल करे सघूं था। ससुई केरु थींदी आहे असांजे फ़ैसिले खे चैलेंज करण वारी? छा तव्हां ससीअ खे घर में विहारे छो मथो कंदो? न हाशिम, न, मां दरिया ख़ान खे ज़बान ॾेई चुको आहियां। सरदार साईं, पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी कयो। असां ससी खे साड़ण नथा चाहियूं। हाशिम, मां दरिया ख़ान खे ज़बान ॾेई चुको आहियां, छो त ही शाह ज़मान वाइदे जो पक्को कौल जो सचो आहे। बस हाणे हिन मसइले ते केर बि न ॻाल्हाईंदो, केर बि न। ए मुंहिंजा मालिक, असांखे गरीब पैदा छो कई? जेकॾहिं गरीब कयो ई त असांखे एतिरो मजबूर छो कई? जेकॾहिं मजबूर कयो ई त असांखे न्याणियुनि जो औलाद छो ॾिनी?
मां भी यही तो चाहियां पर मजबूरी आहे का बि मजबूरी न आहे सरदार जेकॾहिं नातो टोड़ियो त टोड़े छॾींदासीं जेकॾहिं ॻोठ मां लॾणो पियो त लॾे वेंदासीं पर ससवी खे दुश्मननि जे हवाले कॾहिं बि कोन कंदासीं अबा ओ अबा मां उहा ई ससी आहियां जंहिंखे तूं पंहिंजे कच्छ में विहारे डांद गाॾीअ ते घुमाईंदो हुए जून जे तपंदड़ ॾींहंनि में टाक मंझंदि जो घर जे अंगण में मुंहिंजा पेर सड़ंदा त बाबा तूं ई मूंखे भॼंदो अची खणंदो हुए तूं अॼु हुन ससीअ खे पंहिंजे हथनि सां ई साड़े थो अबा मां मञा थी मां त असांजे समाज में धीअरुनि खे कारीअ में घण किलाए कुआरी आहे पर अबा हिन ससीअ जे ख़ातिर इहा किलाए कुआरी खण ये धीअड़ी तोखे ज़िंदगीअ में कॾहिं बि ॾोरापो न ॾींदी मूंखे वागुनि जे वात में न विझ मीरा ओ मीरा हिनखे चओ त चुप करे ससी जूं सदाऊं मुंहिंजो अंदर थियूं जोरीनि हिकु तरफ़ ज़ोरावरनि जो ज़ोर ॿिए तरफ़ ससीअ जा सूर ई सूर ज़ईफ़ जे सैफ खां घणा हर मनो हितड़े छोकरी मूंखे मिंथू थी करे अहिड़ो ख़ैर मूंखां कोन पुॼंदो मुंहिंजो हाथ ओछिजी पवे सरदार साईं मुंहिंजी ससीअ खे बचाए मुंहिंजी ससीअ खे बचाए भलिया मां दरिया खान खे ज़बान ॾेई चुको आहियां ससी उते राज कंदी राणी थी रहंदी न सरदार साईं न ससी खून जी चटी में थी वञे मां एॾो ज़ुल्म बर्दाश्त न करे सघंदुसि भलिया इज्जत सां हितां हलियो वञ ससुई बहादुर खे ई मिलंदी वञी शादी जी तैयारी कर रहम कर सरदार रहम कर सरदार रहम कर तो करी उठ पेरन में तो करी उठ मथे उठ बेवकूफा वो तुझे भले जे लाइ दरिया खान वारनि खे ससु जो संग ॾिनो आहे मूंखे इहो त ॿुधाए किथां आणींदे 30 लख सरदार साईं पैसनि जो बंदोबस्त थी वेंदो मूंखे ख़बर आहे जेका मिल्कियत आहे तो वटि
अरे हल हल हाणे था शादी की तैयारी कर हल सरदार साईं मुंहिंजा मालिक मूंखे कहिड़नि गुनाहनि जी सज़ा थो ॾी घोड़ा रे शमशाद बेगम हाणे बहादुर खान जी शादीअ जा सांभा कर सॼो ॾींहुं घर में कमरे में अकेली वेठी आहियां मां त अकेली वेही वेही बोर थी वई आहियां मूंखे त मुंहिंजी ज़री परवाह न आहे छा कयां शमशाद बेगम दुनिया जा कमकार छॾनि ई कोन था ईंदो वही पर हिकु पल में सुम्ही पवंदो वही शमशाद बेगम ॾाढो थकिजी थो पवां तो वटि त हाणे मुंहिंजे लाइ बिल्कुल भी टाइम कोन्हे मां त सॼो सारो तुंहिंजो आहियां शमशाद बेगम आहीं सॼो सारो तूं मुंहिंजो ई आहीं पर मूं वटि कोन्हे शमशाद बेगम रुको बहादुर खान जी शादी थी वई सॼो ॾींहुं सॼी राति तो वटी वेठो हुयुसि पक वादा कच्चो या पक्को सोराना पक्को वादो